छा तूं को वॾो तुरुम खान आहीं? छा तूं को वॾो तुरुम खान आहीं? इहो तुरुम खान केरु हो? इन तुरुम खान ते ॻाल्हि ॿोल खां अॻु अवां सभिनी दोस्तनि साथियुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जिन बि दोस्तनि अञा सूदो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, वीडियोस दोस्तनि सां शेयर कनि, लाइक कनि, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल अवां ताईं पहुचे। असां सिंध समेत बरसगीर दुनिया जहान ॾखिण एशिया जी तारीख़ जा रोशन रुख अवां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। अवां वीडियोस खे वॉच कयो, उन्हनि ते पंहिंजा राय ऐं मशवरा ॾियो। त अॼु पाण ॻाल्हायूं था तुरुम खान ते। तव्हां अक्सर माण्हुनि खे हिक ॿिए खे चवंदे ॿुधो हूंदो त तूं को तुरुम खान आहीं, या वरी पंहिंजे कंहिं मुखालिफ़ जो ज़िक्र कंदे ॿिनि माण्हुनि खे चवंदे ॿुधो हूंदो त फलाणो पाण खे वॾो तुरुम खान थो सम्झे। पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त इहो तुरुम खान केरु हो ऐं हिन जे शोहरत जो सबबु छा हो? असां मां घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे त तुरुम खान केरु हो ऐं कीअं संदसि किरदारु अमर थी वियो ऐं संदसि नालो हिक चवणीअ में तब्दील थी वियो। जॾहिं बरसगीर ते अंग्रेज़नि कब्ज़ो कयो त उन्हनि ख़िलाफ़ 1857 ईस्वीअ में देश धणियुनि आज़ादीअ जी जंग शुरू कई, जंहिंखे अंग्रेज़नि बग़ावत जो नालो ॾिनो। उन वक़्तु भारतीय हिकिड़ी रियासत हैदराबाद दखन हुई, जंहिंजो नवाब हूंदो हो अफ़ज़ल दुल्ला, जंहिंखे दखन जो निज़ाम सॾियो वेंदो हो। अंग्रेज़नि जो वफ़ादार हुयो, इतिहादी हुयो। संदसि इलाइक़े में एतिरो त दबदबो ऐं ख़ौफ़ वेठल हुयो जो को बि संदसि ख़िलाफ़ बग़ावत जो सोचे बि न सघंदो हो। पर जॾहिं अंग्रेज़नि ख़िलाफ़ आज़ादीअ जी तहरीक जा नारा बरसगीर जे घिटियुनि में गूंजण लॻा त इन नारनि जी गूंज हैदराबाद दखन जे निज़ाम जे महलातुनि जे दीवारुनि सां टकराइजण लॻी। आज़ादीअ जे जंग दौरान हैदराबाद दखन जे बेगम बाज़ार जो हिकु आम सिपाही तूरबाज़ खान न रुगो बाग़ियुनि जी अॻुवाणी करे थो, पर हिकु वक़्तु अहिड़ो बि आयो जॾहिं हिन 6000 बाग़ी साण करे हैदराबाद दखन में बरतानवी गोरनि अंग्रेज़नि जे रहाइश ते हमिलो करे ॾिनो। हाणे इहो तूरबाज़ खान या तूरा केरु हुयो? इन जो नालो इहो तूर छो? हाणे तूरबाज़ या तूरा आहे पश्तो में तलवार खे चवंदा आहिनि। तंहिं करे तूरबाज़ जो मतिलबु तलवार हलाईंदड़ या तलवारबाज़ आहे। हीउ तूरबाज़ पोइ वरी तुरुम खान में तब्दील थी ऐं हिकु लोक कहाणी बणिजी वियो, लोक हीरो बणिजी वियो। जॾहिं आज़ादी जी जंग जा शोला हैदराबाद दखन पहुता, तॾहिं हैदराबाद जे मस्जिदुनि, मंदरनि, गुरुद्वारनि ऐं गिरजाघरनि जे भितियुनि ते इश्तहार लॻाया विया, जिन में न रुगो अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत जे हक़ में नारा शामिल हुया, पर हैदराबाद दखन जे निज़ाम खां बि हिन जंग में हिसो वठण जो मुतालबो कयो। जेतोणीकि निज़ाम अफ़ज़ल दुल्ला पंहिंजे साथियुनि, जंगजू सरदारनि, अमीरनि ऐं सरदारनि सां गॾु अंग्रेज़नि जे हिमायत जो ऐलान कयो हो, पर संदसि रियासत जो आवाम अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हुयो। दखन जे निज़ाम 1800 ईस्वीअ में ईस्ट इंडिया कंपनी सां मुआहिदो कयो। मुआहिदो न हो, ग़ुलामी क़बूल उन्हनि जी कई हुई, जंहिं सबबु अॻु ई संदसि रियासत जा माण्हू परेशान हुया ऐं संदसि इन अमल जे ख़िलाफ़ हुया। जॾहिं 1857 में आज़ादी जी जंग जा शोला भड़किया त निज़ाम जे फ़ौज में बरतानवी आफ़ीसरनि ख़िलाफ़ मज़ाहमत शुरू थी वई। जॾहिं निज़ाम जी फ़ौज जे हिक टोले खे बग़ावत खे कुचलण लाइ दिल्ली वञण जो हुकुम ॾिनो वियो त हिकिड़ो जमादार हो शीदा ख़ान। उन जमादार इनकार कयो
चयो त असां अंग्रेज़नि खे बचाइण लाइ पंहिंजे देसी माण्हुनि सां न विढ़ंदासीं। जमादार शीदा ख़ान अंग्रेज़नि खिलाफ़ बग़ावत खे कुचलण में अंग्रेज़नि जी मदद करण लाइ तयारु न हो। शीदा ख़ान 15 ॿियनि साथियुनि सां गॾु हैदराबाद दखन पहुतो त जीअं हैदराबाद दखन जे निज़ाम खे अंग्रेज़नि जी हिमायत करण ऐं अंग्रेज़नि जी जंग में मदद करण खां रोके सघे। पर हू जीअं ई हैदराबाद दखन पहुतो त निज़ाम जे वज़ीर मीर तुराब अली ख़ान खेसि गिरफ़्तार कराए बरतानवी अमलदारनि जे आॾो पेश कयो, जिन खेसि ऐं संदसि साथियुनि खे पंहिंजे महल में क़ैद करे छॾियो। हाणे जॾहिं इहा ख़बर पखिड़िजी वई त शीदा ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे त माण्हुनि में अवाम मंझि अंग्रेज़नि ख़िलाफ़ नफ़रत पखिड़िजी वई। इन मौक़े ते तूरबाज़ ख़ान बाग़ियुनि जी अॻुवाणी करणु शुरू कई, माना उन्हनि जी कमान संभाले वरिती ऐं बेगम बाज़ार ते हमिलो कयो, जिते जमादार शीदा ख़ान ऐं संदसि साथियुनि खे क़ैद कयो वियो। तूरबाज़ ख़ान पंहिंजनि 5000 साथियुनि सां गॾु मौलवी अलाउद्दीन खे बि पाण सां करे उन जे हिमायत सां हमले जी रिथाबंदी कई। पर निज़ाम जे गद्दार वज़ीर मीर तुराब अली ख़ान अवाम सां गद्दारी कंदे उन मीर तुराब अली ख़ान बरतानवी मेजर डेविडसन खे बाग़ियुनि जे हमले बाबति आगाह कयो, जंहिंजे करे अंग्रेज़नि अॻु ई जवाबी कार्रवाई जी तयारी करे वरिती। माना हैदराबाद दखन जे जेको उहो निज़ाम हुयो उन जे वज़ीर जे गद्दारी। हाणे त तूरबाज़ ख़ान जे साथियुनि बरतानवी रेजिडेंसी ते हमिलो करे उन जी भित खे ड्राए छॾियो ऐं दरवाज़ो टोड़े अंदरि दाख़िल थिया। जीअं ई उहे दाख़िल थिया त अंग्रेज़ अॻु ई तयारु आहे, ॿी तरफ़ी जंग शुरू थी वई। पर देसी बाग़ियुनि हाणे न मञी। तूरबाज़ ख़ान ऐं संदसि साथियुनि वटि हल्का हथियार हुया, जेकी अंग्रेज़नि जे तरबियत याफ़्ता फ़ौज ऐं उन जे तोपखाने जे अॻियां बेकार हुया। तॾहिं सॼी राति बाग़ियुनि वेड़ कई। आख़िरकार सुबुह जो 4 वॻे बाग़ी पोइते हटी विया, पर उन्हनि खे वॾो नुक़सानु बर्दाश्त करणो पियो। तारीबाज़ ख़ान या तूरबाज़ ख़ान जेको वॾी फ़ौज सां ॿीहर हमिलो करण जे इरादे सां उतां भॼी निकितो। 22 जुलाई ते तुराब अली ख़ान खे ख़बर मिली त तारीबाज़ ख़ान हिकु भेरो ॿीहर बरतानवी रेजिडेंस ते हमिलो करण जी तयारी करे रहियो आहे। इन वज़ीर हर क़ीमत ते तारीबाज़ ख़ान खे गिरफ़्तार करण जो हुकुम जारी कयो। तारीबाज़ ख़ान रूपोश थी वियो, लिकी वियो। पर हाणे बदकिस्मती सां तारीबाज़ ख़ान खे ॼाए जे मथां अखि जे वेझो तिर जो निशान हुयो, अखि जे भरिसां तिर जो निशान हो, जंहिंजे करे इन सुञाणप ते हू पकड़िजी पियो। निज़ाम जे स्काउट्स खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद दखन जी अदालत में संदसि ख़िलाफ़ केस हलियो। इन दौरान हिन खां ॿियनि बाग़ियुनि जा नाला पुछिया विया, उन्हनि जूं एड्रेसूं पुछियूं वयूं, न ॿुधाइण ते कंहिं सख़्तु तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। पर तारीबाज़ ख़ान को बि राज़ ज़ाहिर न कयो। हिन खे सज़ा ॾिनी वई। अंडमान ॿेट यानी कारे पाणी जी सज़ा ॾिनी वई। अंडमान ॿेटनि खे चवंदा कारे पाणी सज़ा, जंहिं कैदीअ खे होॾे मोकिलींदा हुआ सज़ा ॾेई अंडमान ॿेटनि ते, हुनखे चवंदा हिनखे कारे पाणी जी सज़ा आहे। अहिड़े नमूने हिनखे कारे पाणी जी सज़ा ॾिनी वई। पर इन खां अॻु जो खेसि कारे पाणी मोकिलियो वञे, अंडमान ॿेटनि ते मोकिलियो वञे, हू 18 जनवरी 1857 में जेल मां फ़िरार थियण में कामयाब थी। हीअ ख़बर ॿुधी बरतानवी में सख़्तु परेशान थी वई ऐं तारीबाज़ ख़ान खे मोहल या जेरो पकड़ण लाइ 5000 रुपया इनाम ॾियण जो ऐलान कयो। निज़ाम जा सिपाही हिकु हंध खां ॿिए हंधि पखिड़िजी विया। आख़िरकार 24 जनवरी ते तालकेदार हुयो निज़ाम जे फ़ौज जो, निज़ाम जे इंतिज़ामिया जो मिर्ज़ा क़ुर्बान अली बेग। उन जे अॻुवाणी में हिकु फ़ौजी दस्ते तारीबाज़ ख़ान खे ॻोल्हे लधो ऐं खेसि गिरफ़्तार करे क़तलु करे छॾियो। तारीबाज़ ख़ान खे क़तलु कंदड़ को अंग्रेज़ कोन हुयो, पर निज़ाम जे
इंतज़ामिया जो हिकु तालकेदार मिर्ज़ा कुर्बान अली बेग हुयो। संदसि लाश खे शहर में आंदो वियो ऐं ब्रिटिश रेजिडेंसी जे साम्हूं नंगो करे कपिड़ा लाहे हिकु वण ते लटकायो। अहिड़ी तरह बेगम बाज़ार जे पख्तून पठान रुस्तम खान जे पुट तराई बाज़ खान जी कहाणी ख़तमु थी वई। पर हिन बहादुरीअ जो हिकु मिसाल क़ाइमु कयो जेको अञा ताईं तारीख़ जे बाबनि में हिकु चवणी तौरु ज़िंदा आहे। हैदराबाद दखन में तराई बाज़ खान जी बग़ावत खे दॿाइण में 94 सिपाही गोलियुनि जो बुख बणिजी विया, मारिजी विया। तराई बाज़ खान खे मारण जे करे उन गद्दार ताक़ेदार मिर्ज़ा कुर्बान अली बेग खे 5000 रुपया इनाम ॾिनो वियो ऐं संदसि पघार में 200 रुपया वाध कई वई। जॾहिं त खेसि 70 ताक़ेदार बणायो वियो, माना प्रमोशन ॾिनो वियो गद्दारीअ ते। निज़ाम खे हिंदुस्तान जो सितारे जो एज़ाज़ ॾिनो अंग्रेज़नि तरफ़ां। जॾहिं त रियासत जा 50 लख खां वधीक कर्ज़ बि माफ़ कया विया। हाणे निज़ाम खे पंहिंजो सिक्को जारी करण जो इख़्तियार ॾिनो वियो, छाजे करे हू वॾो पाण खे वॾो गद्दार साबित करण में कामयाबु थियो। मीर तुराब अली खे सालारे जंग जो एज़ाज़ ॾिनो वियो। अॼु न निज़ाम आहे, न ई सदस्य रियासत आहे, पर तराई बाज़ खान पठान जो नालो अमर थी वियो आहे। हू तराई बाज़ खान बदिरां तुरुम खान जे नाले सां हर नंढे वॾे जे ज़बान ऐं दिलि में मौजूदु आहे। हू बहादुरी जो निशान आहे, जुरियत जो निशान आहे, हिमत जो नालो आहे। हैदराबाद दखन में जिते बरे सगीर ते कब्ज़े दौरान अंग्रेज़नि जी रहाइश हुई, उते साॻे हंध ते तराई बाज़ खान ऐं ॿियनि आज़ादी पसंदनि जा यादगार मौजूदु आहिनि ऐं बेगम बाज़ार बि संदसि नाले सां सुञाती वञे थी। तराई बाज़ तूरबाज़ तुरम खान थी वियो ऐं अॼु तुरम खान बहादुरी जी अलामत आहे, असां सभिनी जी ज़बान ते आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।